छो त मूं ते महर सची लॻल आहे। क़यामत जो ॾियारो थींदो जेके कूड़ा कलमा पढ़ियो मुस्तफा जा आशिक बि सॾाइनि, गुलाम बि सॾाइनि, मुस्तफा मां ऐब बि ॻोल्हनि, मुस्तफा जे साहबनि मां बि ऐब ॻोल्हनि, मुस्तफा जे बचन मां बि ऐब ॻोल्हनि। यादि रखो इन्हनि जे सीननि ते इहा कूड़ जी महर आहे। जेकॾहिं सच्ची हक़ वारी महर आहे त सुन्नी तुंहिंजे सीने वारी दिलि ते आहे। क़यामत जो ॾियारो थींदो अञा दिल क़बर में पहुचंदी कुन मदीने वारो दस्तगीर महिरबानी करे छॾी वई आहे। सलात के अर्ज़ कयां चओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अब हेॾे न्यारियो तव्हां खां मां पुछां थो त जेकॾहिं पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तानी रुपए ते महर आहे त उहो पाकिस्तान में काराइतो आहे, जेकॾहिं महर नाहे त उहो काराइतो नाहे। अल्लाह जा बानो अकुली मिसाल आहे। यादि रखो मुस्लमानो, अॼु हिन पट ते वेहण जो क़दुरु तोखे क़बर में पवंदो। अॼु हिन जॻह ते वेही सुभान अल्लाह चवण जो क़दुरु क़ब्रिस्तान में पवंदी। अॼु हिन मंज़िल खुले आसमान जे हेठो वेही तॾा घर छॾे बखमल बिस्तरा छॾे अची पट ते वेठो आहे। हिन जो क़दुरु उते पवंदी जिथे मिट पूरे मोटींदे क़बर में गॾु हूंदी त मुंहिंजो मदीने वारो घोट हूंदो। हर शइ ॾिसी सभु मोटी वेंदा पर क़बर में हूंदी साण त रसूलुल्लाह हूंदो। ऐं यादि रखो उन रसूलुल्लाह सां नओं लायो मोहब्बत सां मदीने वारे घोट जी मोहब्बत सीने में रखो। मां तव्हांजे आॾो आयत पढ़ी आहे जंहिंजो मफ़हूम आहे वसीलो। बस इहो यादि करे छॾियो मुंहिंजो मौज़ू अॼु जी तक़रीर जो आहे वसीलो। सुभान अल्लाह। कंहिंसां वसीलो? अल्लाह सां मिलण जो वसीलो आहे। हाणे अल्लाह जी ज़ाबरकाह जे दरबार में दुआ घुरो त अल्लाह जेकी चवराए सच चवराए ऐं आउं दुआ घुरां त तव्हां ॿुधी असां ॿुधी जेको ॿुधो हुन ते रब अमल कराए। प्यारा दोस्तो मुस्लमान भाइरो, ये तव्हांजी मोहब्बत आहे, तव्हांजो प्यार आहे। अतादा असां तालिमनि जा ख़ादिम आहियूं, ख़ादिमुल उलमा आहियूं, पर महबूब जे सदके आउं चाहींदो आहियां त आशिक़नि ताईं दर्द जो पैगाम पहुचायां। पोइ जे तव्हां अॼु हिन ॻोठ जो नालो गोलो चांडिया ॻोठ गोलो खान चांडियो वारनि जे खयो त ठीकु आहे, न त खणी वरी कोटलालू में कंहिं ॿी जमात खे वञी ॾींदासीं इहो इनाम। ॿियो भला छा कंदासीं? हाणे चवण जो खणण जो मक़सदु आहे त तव्हां मूंसां जाॻंदो, ॻाल्हाइणो पवंदो। हथ मथे करे ॿुधायो कहिड़ा जाॻंदो? माशाअल्लाह सभु जागो था। ताना मां न हणंदो आहियां त अलाह पनाह ॾे तव्हां साईं। बसि हाणे मां नथो चवां छो दादा मुस्तफा करीम जी ज़ाबरकाह जा आशिक़ मिंबर ते वेही मुस्तफा जो शान ॿुधण ॿुधाइण इहो असहाबे रसूल जी सुन्नत आहे। ऐं पट ते वेही ॿुधण मुस्तफा जो शान इहा आम न बल्कि नबियनि जे सरदार जी सुन्नत आहे। तव्हां मुस्तफा जी सुन्नत पैदा ज़िंदा कयो, तव्हां आम न आहियो। तव्हां ख़ुदा जो कसम जे सुन्नी जे सीने खे चीरे ॾिसंदो त तव्हांखे इहो ॿुधाईंदो पैगाम ॾींदो दुनिया जा तवंगर अमीर हिकु पासे पट ते वेही मुस्तफा जो शान ॿुधण वारा रसूल जा ग़ुलाम ॿिए पासे आया। सुभान अल्लाह। तुंहिंजे रब वटि इज़त आहे, तुंहिंजे चेहरे जी इज़त आहे, तुंहिंजे दिलि जी इज़त आहे, पर यार उते दिलियूं उहे थियूं क़बूल पवन जन दिलनि में निबिड़त आहे, जन दिलनि में नीच आहे। बेटा जे फरमाईंदो आहे त सभई सुहिणियूं